अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिए सिंध जिए लतीफ़ जी ॿोली ही क्रास पिया वठूं नादर शाह मूं असां सां गॾु ॾाढो अलावराई उमराणी जन ॿिया दोस्त वेठा। सलाम आहे सभ खां पहिरियों ॾाढे अलावराई उमराणी जन खे काफ़ी देरि खां ॾिसूं था, हिन पोयों पिया अचूं, रस्तो न पियो मिले ऐं हीउ वीचारो ॾिसो था केतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो वञेव थो। बचड़नि जे लाइ शायदि काठियूं खणी पियो वञे। अल्लाह, माण्हू वटि ॾिसो था जेके शुक्र अदा न कंदा आहिनि, जिन वटि गैस घर में लॻा पिया आहिनि, बसि हिकिड़ो तीली ॿारी ऐं चुल्हि ॿरी वई। अॼु हिननि जो अशर ॾिसो, हिननि ग़रीबनि खां क़दुरु सिखो त ज़िंदगी केतिरी ॾुखी आहे, केतिरी महिनत करणी पवंदी आहे पंहिंजे बचनि जे ख़ातिर। हीउ ॾिसो केतिरी तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो, मां ॾिसांसि पियो सोड़ियूं घिटियूं हुयूं, उतां क्रॉस कंदो कंदो वीचारो आयो आहे। ऐं ॾिसो हैरानगी जहिड़ी ॻाल्हि आहे, हिननि ग़रीबनि मिसकिननि वटि एतिरा बि पैसा न आहिनि त हिकिड़ो सिलेंडर वठी सघनि, हुन में गैस विझराइनि। चलो उहे बि छॾियूं था ॻाल्हियुनि खे, एतिरो कनि घटि में घटि जो काठियूं वठनि, काठियूं वठी करे बि हीअ रद पचाए जे लाइ करे सघनि था, पर अचे किथां इहो पैसो? इहा त गुरबत। हिननि खां कॾहिं पुछा कंदा की अहिड़नि ग़रीबनि मिसकिननि खां त पैसे जो क़दुरु छा आहे? असल तव्हांखे इहे ई ॿुधाए सघनि था, बाक़ी असां तव्हांखे ख़बर न पई आहे न पवंदी। बाक़ी महिनत छा खे सॾिबो आहे, कंढनि वारा ॾिसो था काठियूं खणणु यकीन कयो है तमामु ॾुखियो आहे। मां कोशिशि कयां थो त इन सां मुलाक़ात कयां, इन खां तकलीफ़ पुछा कयां। हलो वधीक को ॻाल्हायूं था।